मुंतकिल किया वियो आहे। खैरपुर मां ही ख़बर अवांखे ॾियो पिया जिते होटल जी छित किरी पई आहे। 5 खां वधीक माण्हू दॿिजी विया आहिनि। ॻोठ जान मोहम्मद जावरी में होटल जी छित ओचितो किरी पई। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतकिल किया वियो आहे। खैरपुर भरिसां ही वाक़ियो पेश आयो आहे जिते होटल जी छित किरी पई आहे। 5 खां वधीक माण्हू दॿिजी विया। ॻोठ आहे जान मोहम्मद जावरी जिते होटल जी छित ओचितो किरी पई। 5 खां वधीक माण्हू दॿिजी विया जिन खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ खैरपुर जे रिपोर्टर इरफान फुलपोटो खां। इरफान, छा अपडेट्स आहिनि? खैरपुर में लुकमान ओवर हेड पुल हेठियां क़ाइम होटल जी छित ओचितो धमाके सां किरी पई, जंहिंजे नतीजे में छित हेठियां केतिरा ई माण्हू दॿिजी विया, जंहिं सबबु जेके आहिनि उहे 4 माण्हुनि खे रेस्क्यू करे जेको आहे उहो कढियो वियो आहे। हिन वक़्तु 4 ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल खैरपुर जे एमरजेंसी वार्ड ते मुंतकिल कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि में हिम्मत अली शाहणी, अली हसन मेतलो, सजाद फुलपोटो, अमीर सिमंग जेको आहे उहो शामिल आहिनि। हिन वक़्तु जेको आहे सो जेको मलबो आहे छत वारो उनखे पंहिंजो हटायो पियो वञे इंतिज़ामिया पारां। जी इरफान फुलपोटो, महिरबानी अपडेट करण जे लाइ। नाज़रीन, पखो भरिसां कुकड़नि जी मेल ते ख़फ़्ती शर्त लॻाईंदा रहिया वीडियो वायरल थी वई आहे। पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल रही। वगड़ थाणे जे हद में कुकड़नि जी मेल दौरान वॾे अंग में ख़फ़्ती पहुता। पुलिस जेका उहा